टे निशानियूं जंहिंमां अहसास कमतरी जे शिकार माण्हू जी ख़बर पइजी सघे थी। नंबर हिकु, त अहसास कमतरी जो शिकार माण्हू पंहिंजो पाण खे सभ खां मथां सम्झंदो आहे। हू सम्झंदो आहे त सभई माण्हू हुन जे ताबे आहिनि ऐं कोई बि हुन खां वधीक सही नथो थी सघे। नंबर ॿ, अहसास कमतरी जो माण्हू हमेशह साड़ में मुब्तला हूंदो आहे। हू कंहिंखे बि ख़ुशि नथो ॾिसी सघे। हू नाहे चाहींदो त को तरक़ी करे, हू नाहे चाहींदो त कोई हुन खां अॻिते वधे, ऐं इन ई कोशिश में हू सदाईं ॿियनि माण्हुनि खे हेठां ॾेखारण जी कोशिशि कंदो आहे। नंबर टे, अहसास कमतरी जो माण्हू कॾहिं बि कंहिंजी ॻाल्हि न ॿुधंदो न मञींदो आहे। हुनखे इस्लाह जी ॻाल्हि बि बुरी लॻंदी आहे। इहो माण्हू चाहींदो आहे त मां सभिनी खे इस्लाह कयां, पर पाण खे बिल्कुलु बि कॾहिं दुरुस्त न कयां। इन्हनि माण्हुनि जी मजबूरी इहा आहे त इहे अगरि तव्हां उन्हनि जे बारे में न बि ॻाल्हाईंदव ऐं ॿी का ॻाल्हि बि कंदव त उन्हनि खे लॻंदो त तव्हां उन्हनि जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियो ऐं हू ॻाल्हि जो ॻाल्हिड़ो करे छॾींदा। अहिड़ा माण्हू, अफ़सोस जी ॻाल्हि, त असांजी सोसाइटी में भरियल आहिनि। इहे माण्हू असांखे हर जॻह ते मिलंदा। इहे माण्हू असांजे घरनि में, महफ़िलुनि में, संगत में, ऑफिसिस में, हर जॻह ते पंहिंजी डोमिनेंस हासिलु करण जी पूरी पूरी कोशिशि कंदा। ऐं इन्हनि माण्हुनि जे करे ई इलाही समाजी बुरायूं ऐं समाजी मसइला पैदा थियनि था। माण्हुनि जे विच में ना इतफ़ाक़ियूं पैदा करणु हिननि जो हिकिड़ो मशग़लो हूंदो आहे, छो त उहे पंहिंजी डोमिनेंस बरक़रार रखणु चाहींदा आहिनि। शायदि तव्हां ॿुधो हुजे डिवाइड एंड रूल वारी ॻाल्हि। ईअं ई इहे बि कोशिशि कंदा आहिनि त माण्हू सिर्फ़ु उन्हनि जी ॻाल्हियूं ॿुधनि ऐं हू उन्हनि जे मथां डोमिनेंस क़ाइमु रखनि। अहिड़नि माण्हुनि खां असांखे हमेशह पाण खे किनारा कशी करणु घुरिजे। अगरि असांजो को अहिड़ो दोस्त आहे, या ऑफ़िस में अहिड़ो को ऑफ़िसर आहे, या असांजे घर में अहिड़ो को भाती आहे जेको अहसास कमतरी जो शिकार आहे ऐं उन में इहे कुझु निशानियूं आहिनि, त उन खां बचणु घुरिजे। कोशिशि करणु घुरिजे त उन जी एडवाइस ते 100% असांखे अमल न करणु घुरिजे, पंहिंजो सोचणु घुरिजे। इहे माण्हू हमेशह तव्हांखे परेशान कंदड़ नज़र ईंदा ऐं हिकिड़ो माहौल क्रिएट कंदा जंहिंमें तव्हांखे लॻंदो त सभु कुझु ख़राबु थी रहियो आहे। इन माहौल खां बचिणो आहे ऐं पॉज़िटिव माहौल में रहणो आहे। अगरि चाहियो था त तव्हां कुझु नओं सिखो, तव्हां कुझु नओं हासिलु कयो, त अहिड़नि माण्हुनि खां बचो। ऐं अगरि तव्हांजो अहिड़ो बिहेवियर आहे, तव्हां में इहे आदतूं आहिनि, त पंहिंजो पाण खे इन्हनि आदतुनि खां बचायो। पॉज़िटिव सोचो, माण्हुनि सां सुठो रहो, माण्हुनि जी ख़ुशी में ख़ुशि थियो, माण्हुनि जी ॻाल्हि ॿुधो, माण्हुनि जी इस्लाह ते अमल कयो। ज़रूरी न आहे त जेको तव्हांखे ख़बर आहे उहो सभु कुझु सही हुजे ऐं तव्हां ई अक़िले कुल हुजो, पर इहो ज़रूरी आहे त माण्हुनि जा एक्सपीरियंसिस तव्हां खां डिफरेंट आहिनि। माण्हुनि तव्हां खां वधीक दुनिया ॾिठी हुजे ऐं शायदि माण्हुनि तव्हां खां 2 अखर वधीक पढ़िया हुजनि। थी सघे थो त उन्हनि माण्हुनि जो उहो एक्सपीरियंस तव्हांजी ज़िंदगी मटाए छॾे। इन करे अहसास कमतरी मां निकिरो, पॉज़िटिव सोचो ऐं पंहिंजे लाइ कमु कयो, पंहिंजो पाण खे डेवलप कयो, ग्रोथ ते कमु कयो, नवां स्किल्स सिखो, नई तालीम हासिलु कयो, नयूं ॻाल्हियूं सिखो, पॉज़िटिव दोस्तनि सां गॾु रहो, पंहिंजे घर में हिकिड़ो पॉज़िटिव ऐं प्यार मुहबत वारो माहौल रखो, त जीअं तव्हां पाण बि ग्रोथ करे सघो। छो त दिमाग़ी सिहत तमामु ज़रूरी आहे, जंहिंजो तव्हांखे ख़्यालु रखणु घुरिजे। असां जिस्मानी सिहत जो बि तॾहिं वञी ख़्यालु रखंदा आहियूं जॾहिं ब्लड प्रेशर हाई थियणु शुरू थींदो आहे, या असांखे डायबिटीज़ यानी शुगर थियणु शुरू थी वेंदी आहे। पोइ डॉक्टर जे ॾिनल दवाउनि ते अमल कंदा आहियूं। पर असां कॾहिं बि इहो न आहियूं सोचींदा त असांखे पंहिंजे दिमाग़ जे बारे में छा करणु घुरिजे। असांखे पंहिंजे दिमाग़ जी वाध वेझ लाइ, उन जी सिहत लाइ हमेशह सोचणु घुरिजे ऐं उन ते अमल करणु घुरिजे। अगरि थी सघे, अगरि तव्हांखे लॻे थो तव्हांजी दिमाग़ी हालत सही न आहे, त कंहिं डॉक्टर सां मशवरो कयो। डॉक्टर ॾे नथा वञणु चाहियो त कंहिं मुख़लिस दोस्त सां, पंहिंजे घर वारनि सां, पंहिंजी वालदा सां, वालिद सां, घरवारी सां, या पंहिंजी औलाद सां बि तव्हां वेही करे ॻाल्हियूं डिस्कस करे सघो था। उन में ईअं थींदो त तव्हांखे पंहिंजे बारे में ख़बर पवंदी ऐं तव्हां पंहिंजो पाण खे इम्प्रूव करे सघंदव। सो इम्प्रूवमेंट तमामु ज़रूरी आहे। पाण खे अहसास कमतरी खां बचायो, पाण खे अहसास कमतरी वारे माण्हुनि खां बचायो ऐं सुठी ऐं पॉज़िटिव ज़िंदगी गुज़ारियो। नवां हुनर सिखो, नवां गुर सिखो ऐं नयूं ॻाल्हियूं कयो ऐं पंहिंजे माइंड सेट खे चेंज कयो। पुराणे दकियानूसी माइंड सेट मां निकिरी अचो त हिकु पॉज़िटिव सोसाइटी क़ाइमु कयूं, जंहिंमें असां सभु मुस्बत सोच जा मालिक हुजूं।